हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह साईं खे अर्ज़ कयो रब फलाणन फलाणन मांखे ॾाढो रब कयो आहे इन्हनि जो त बेड़ो बोड़। अल्लाह फरमायो मूसा सुबुह जो इंशाअल्लाह कल्टी थिया पिया हूंदा। सुबुह जो हजरत मूसा जो निकिरे सभु तबाह थी विया। जेको वॾो चंडो हो उहो घुमंदो पियो थिए। चिया अल्लाह ॿियनि जो त हे त सभिनी जो उस्ताद रब हिन खे कीअं छॾी। उहो केरो जेको बचो उहो निभागो उहो हज़रत मूसा जा मुहांडरा करे दाढ़ी भी उई रखी हई पटको भी उई पाईंदो हो लटा कपड़ा भी उई लठ भी उई कापी कंदो हो मश्किरियूं कंदो हो मजाकूं कंदो हो बिल्कुल शक्ल बनाईंदो हो। रब हिन त सभ खां वधीक मूंखे रब कयो हिन खे छॾियो। अल्लाह से फरमाए मूसा तुंहिंजा मुहांडरा मां चुम त मूसा जा मुहांडरा अथसि इनखे कीअं बर्बाद कया तुंहिंजे मुहांडरनि जे करे बचायो फरमांसि। पोइ त अल्लाह उनखे हिदायत ॾिनी उहो बि तौबह ताइब थी हज़रत मूसा जो फर्मा बरदार बणिजी वियो। पर बचो मुहांडरनि जे करे मां अल्लाह जे रहमत खे अल्लाह जे रहमत में उम्मीद रखी चई सघां थो त जेकॾहिं को रब खे राज़ी करण जे नियत सां अल्लाह जे महबूब जा मुहांडरा ठाहींदो इंशाअल्लाह क़यामत में पाक मोहम्मद जे